नाज़िन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भली कार आऊं आहियां मुंहिंजो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़िन सुभाणे बैरिया टाउन जे ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी तरफ़ां हिकु वॾो धरणो हयो पियो वञे। धरणे खां अॻे काफ़ी इंतज़ाम कया विया आहिनि त जीअं कंहिं क़िस्म जी लॉ जी वायोलेशन न थी सघे। इन धरणे बाबति ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे पैनलिस्टनि जी टीम, जंहिंमें शामिल आहिनि डॉक्टर अयूब शेख साहब, इनाम भट्टी साहब, इज़हार सुमरो साहब, अमर सिंधु साहिबा, शबीर शेर साहब ऐं मुश्ताक मीरानी साहब। सभ खां पहिरियां हलूं था इज़हार सुमरे साहब ॾे। इज़हार सुमरो साहब, सुभाणे जेको धरणो लॻी रहियो आहे उनखे अव्हां कीअं पिया ॾिसो? साईं, सुभाणे जेको धरणो लॻी रहियो आहे इहो हिकिड़ो त वाज़े हुजे त हिकु मुकमिल पुरअमन एहतजाज आहे ऐं दुनिया जे हर महज़ब समाज में पुरअमन एहतजाज जो हर शहरीअ खे हक़ आहे। उहो इज्तिमाही तौर बि थी सघे थो, इनफ़रादी तौर ते बि थी सघे थो। इन ॻाल्हि जी ख़ातिरी बि कराई आहे सिंध एक्शन कमेटी ऐं ॿियनि जेके बि इन इताद में शामिल पार्टियुनि आहिनि। तंहिंजे करे तव्हां जेका ॻाल्हि चई शुरू पंहिंजे इंट्रो में त अमन अमान जे लाइ एतिरी सारी पुलिस घुराई वई आहे। इतला इहे आहिनि त कराची खां ॿाहिरां बि पुलिस घुराई वई आहे। इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। सिंध जा माण्हू सिंध जो शऊर सम्झे थो त सिंध जे तारीख़ी मागनि या तारीख़ी कराची जे असलोकनि माण्हुनि ऐं उन्हनि जे ॻोठनि माग मकाननि जे ख़िलाफ़ जेकॾहिं को बि बिल्डर साज़िश करे थो ताक़त जे ज़ोर ते या वक़्त जे हुकुमरान जी टेक ते, जेकॾहिं हू का कार्रवाई करे थो त उन जे ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करणु, पुरअमन नमूने पीसफुल तरीक़े सां आवाज़ बुलंद करणु कंहिं बि तरह सां को बि गैर क़ानूनी अमल न आहे जो उनखे टेजाइण जे लाइ, हीसाइण जे लाइ, धमकाइण जे लाइ या पोइते करण जे लाइ इन क़िस्म जी जा नोटिस कढिया वञनि, इन क़िस्म जा इंस्ट्रक्शन ॾिना वञनि। चयो वञे थो त अॼु राति खां ई अहिड़ा बंदोबस्त कया वेंदा त जीअं सुभाणे ही एहतजाज एतिरो इफेक्टिव न थी सघे। हाणे इहो आहे हुकूमत जो वर्जन ऐं वक़्त जे हुकुमराननि जो हिकिड़ो वॾो अलमियो अथव जुनैद साहब, त उहो माज़ीअ जे ग़लतियुनि मां सिखंदा न आहिनि। इन्हनि खां इहो रुॻो वक़्त जे हुकुमरान हिन वारे जेके हुकुमराननि खां पुछियो वञे त अव्हां खां अॻु में बि हुकुमराननि इहे ई कम कया त छा माण्हुनि जो आवाज़ दॿाए सघिया? माण्हुनि जो आवाज़ तव्हां जेतिरो स्पेस ॾींदो ओतिरो बहितर आहे। शायदि उन हुकुमराननि जे लाइ पंहिंजे लाइ बि बहितर आहे। मिसाली तौरु माण्हुनि जो आवाज़ जेकॾहिं हू ॿुधंदा त पोइ थी सघे थो त हुननि खे रियलाइज़ेशन थिए त हा हिते असां ठीकु हुआसीं, हिते असीं ग़लति हुआसीं। पर हिते परसेप्शन इहो आहे त माण्हूअ खे ॻाल्हाइण ई न ॾिनो वञे, दॿायो वञे हुनजो आवाज़ ताक़त जे ज़ोर ते, पुलिस जी ताक़त जे ज़ोर ते ऐं कंहिं ॿियनि तरीक़नि सां। सो मां सम्झां थो त सिंध जे माण्हुनि जो तव्हां सोशल मीडिया ते जेको रिएक्शन ॾिसो पिया, हिकिड़ो इंडिपेंडेंट फोरम आहे सोशल मीडिया जेको कंहिं बि क़िस्म जी सेंसरशिप ऐं दॿाउ खां आजो आहे। उते माण्हू बाक़ाइदे पंहिंजूं डीपीस तब्दील करे चुका आहिनि। सुभाणे माण्हू बैरिया टाउन जे ख़िलाफ़ एहतजाज करण लाइ वञी रहिया आहिनि। हाणे पहिरीं ॻाल्हि त इहा आहे, चाहे हुकूमत चाहे हिकिड़ी पलटून पुलिस जी घुराए या 50 घुराए, इन सां को फ़र्क़ु कोन्हे पवंदो। पहिरीं ॻाल्हि। ॿियो इहो आहे त हीउ जेको पुलिस स्टेट वारो जेका बॉडी लैंग्वेज आहे वक़्त जे हुकुमराननि जी, सिंध हुकूमत जी पाण वाज़े तौरु चऊं था, पीपल्स पार्टी जी हुकूमत जी पाण चिटे नमूने चऊं था, उहो डबल स्टैंडर्ड आहे। जेकॾहिं इस्लामाबाद में पुलिस तशदुद करे थी के एहतजाज ते त उते बिलावल साहब पहिरियों माण्हू अचे थो जेको टीवी ते अची प्रेस कॉन्फ्रेंस थो करे। त पोइ बिलावल साहब खे सुबुह खां वठी जेके सॼी सिंध जे माण्हुनि अपीलूं कयूं आहिनि त हे DIG जेको नोटिस कढियो आहे ऐं पुलिस खे चयो अथसि त होशियारी वठो, त उन जे लाइ बिलावल साहब जो रद्दमल छो न आयो आहे हींअर ताईं? उसूलनि त हींअर ताईं उहो ऑफिसर बि सस्पेंड थियणु खपंदो हुयो ऐं माण्हुनि खां बि माज़रत करणु खपंदी हुई त हीउ पुरअमन एहतजाज आहे, हुनजो माण्हुनि खे हक़ आहे ऐं उहे भली जी इज़हार साहब, उन खां पोइ अचूं था त हीउ जेको एहतजाज आहे इन जा बुनियादी नुक़्ता माण्हुनि खे बि एजुकेट करणा पवंदा त बुनियादी नुक़्ता छा आहिनि। बैरिया टाउन जी जेका रिथा आहे इहा सिंध में पहिरीं या आख़िरी रिथा हरगिज़ बि न आहे। इन जहिड़ा इन खां नंढा या वॾा मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट सिंध में थींदा रहिया आहिनि ऐं सिंध जे माण्हुनि ते कॾहिं बि एहतजाज न कयो आहे, न ई एतिराज़ कयो आहे। त आख़िर इहो कहिड़ो बुनियादी नुक़्तो आहे इहो सम्झणो पवंदो जो बैरिया टाउन जे ख़िलाफ़ सॼी सिंध मां माण्हू मूंखे इतला आहिनि, शिकारपुर मां, कश्मीर मां, अलाए किथां किथां खां अची ऐं सुभाणे गॾु थींदा बैरिया टाउन जे गेट जे आॾो। उहे सबब कहिड़ा आहिनि? सबब बुनियादी 3 खां 4 आहिनि जेके असांखे सम्झणा पवंदा ऐं सिंध जी हुकूमत जी ज़िमेदारी आहे मोरली त उहे बि इन्हनि नुक़्तनि खे एड्रेस कनि। सभ खां पहिरियों नुक़्तो इहो आहे त बैरिया खे जेका शुरू में ज़मीन ॾिनी वई, जेको सौदो थियो उहो सौदो ग़लति हो।
छाकाणि त उनजे अगेंस्ट में जेका हुननि वापसीअ में जेको एक्सचेंज कयूं जेके शयूं उहे उन मयार ते न हुयूं। इहे सॼा डिटेल अची चुका आहिनि, सुप्रीम कोर्ट में बि मौजूदु आहिनि, डॉन ऐं ॿियनि रिपोर्ट कया आहिनि। हिकिड़ो त इहो हुनजो बुनियादु ग़लति विधो। उनखां पोइ बहरिया खे जेका अलाट थियल ज़मीन आहे उनखां 3/4 ते वधीक ज़मीन हुन कब्ज़े करे वरिती आहे। टियों इहो त उते जेके मक़ामी ॻोठाणा आहिनि उन्हनि जो बुनियादी राइट आहे त हू कंहिंखे ज़मीन ॾियनि या न ॾियनि। ऐं ईअं ई जुनेद साहिब जीअं अव्हां जी पंहिंजी का ज़मीन हूंदी या को घर हूंदो त अव्हां जो फंडामेंटल राइट आहे, इहो राइट अव्हां खां केर बि नथो वठी सघे त अव्हां हुनखे ज़मीन ॾियणु चाहियो था या नथा चाहियो। ठीकु आहे। जी। त ईअं हिकिड़ो चाइना जी हिकिड़ी तस्वीर अथव जेका सोशल मीडिया ते मौजूदु अथव। हिकिड़े माण्हूअ जो घर हुयो विच रोड ते, पोइ रोड खे टर्न ॾेई करे उन्हनि खे ठाहिणो पियो, हुयो घर न ठातो हुननि। मिसाल माण्हू हुन चयो त मां न ॾींदुसि, पंहिंजो मुंहिंजो ख़ानदानी तारीख़ी घर आहे। हाणे अहिड़े ई तरीक़े सां उन खां पोइ चौथे नंबर ते इहो आहे त हीअ जेके जॻहियूं आहिनि उन्हनि में लतीफ़ साईंअ जो तकियो आहे या ॿिया काफ़ी माग मकान बि आहिनि चयो वञे थो, जेके कुझु ड्राए मैसमार कया अथनि या कुझु अञा ड्राइण चाहिनि था। पंजो इहो त उते जेके ॻोठाणा मौजूदु आहिनि, छो त बैरिया टाउन ज़रूरु किथे त ख़तमु थींदो हूंदो न, उन खां पोइ बि त पोयां बि त आबादी हूंदी न। उन्हनि जा रस्ता रोक कई अथनि, उन माण्हुनि खे परेशान कनि था, ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे परेशान कनि था, त उन्हनि माण्हुनि जी सिक्योरिटी जो बि मसइलो आहे। हीअ 5 शयूं अहिड़ियूं आहिनि। ऐं आख़िरी ॻाल्हि, ज़मीन सिंध जी ॾिनीसीं बैरिया खे, ठीकु आहे, ऐं उन जा पैसा अञा ताईं सिंध हुकूमत खे ख़ुदि खे बि न मिलिया आहिनि। हाणे इहे सभु नुक़्ता आहिनि जेके पाण खे वाज़े करणा आहिनि। सोशल मीडिया ते आख़िरी हिकिड़ो जुमिलो चवंदुसि, सोशल मीडिया ते इहा ॻाल्हि बि हले पई त शायदि सिंध हुकूमत पाण इन सॼे एहतजाज जे पुठियां आहे, छाकाणि सिंध हुकूमत जूं अखियूं उन्हनि पैसनि में आहिनि जेके अञा ताईं उनखे न मिलिया आहिनि, ऐं उन में अखियूं इमरान ख़ान जे हुकूमत जूं बि आहिनि। पर पाण वाज़े कयूं था त पैसनि वैसनि वारा मामला हिकिड़ा ख़सीस ऐं नंढड़ा मामला थींदा आहिनि। पंहिंजे वतन ऐं पंहिंजे वतन जे माण्हुनि सां गॾु बीहण इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां मथां हूंदो आहे। जी इज़हार साहब, अज़म्पशन्स त काफ़ी आहिनि, पर जेके गिवन फैक्ट्स आहिनि ऐं गिवन रियलिटीज़ आहिनि, पाण कोशिशि कंदासीं त उनखे फोकस करे उन ते तज्ज़ियो ऐं एनालिसिस करे सघूं। इनाम भट्टी साहब, तव्हां छा चवंदव? तव्हांजे ख़्याल में सुभाणे को धरणो थिए पियो, उन जा कहिड़ा नतीजा निकिरी सघनि था, ऐं जेको लॉ एंड ऑर्डर जेको मेंटेन करण लाइ जेके फोर्सिस तलब कयूं वियूं आहिनि, ऐं त जीअं जेको कुझु थिए पीसफुली थिए, तव्हां सुभाणे छा पिया ॾिसो? उम्मीद आहे त सुभाणे जेको कुझु थींदो पुरअमन नमूने सां थी वेंदो, छाकाणि त सिंध एक्शन कमेटी जी सॼी क़यादत ऐं समूरनि पार्टियुनि इहो वर्जाव कयो आहे ऐं बार बार चयो आहे त असांजो एहतजाज पुरअमन आहे। ऐं इहा बि उम्मीद करे सघिजे थी त पीपल्स पार्टी जी सरकार जे हुकुमरानी हेठि जंहिं DIG जेको ऑर्डर कढियो आहे त उहो नॉर्मल रूटीन जो ऑर्डर हूंदो, जंहिंमें हुनखे पंहिंजा इंतज़ामात संभालण जे लाइ पुलिस डिप्लॉय करणी हूंदी। पर जेकॾहिं पीपल्स पार्टी इहो तय कयो आहे ऐं हुननि इहो सोचे सम्झी करे इन अमल जे पुठियां इन जे लाइ या पुलिस डिप्लॉय करण जी कोशिशि कई थी वञे त हू माण्हुनि खे डिस्पर्स करण लाइ को ज़ोर ज़बरदस्ती सां कंदा, त पोइ यादि रखणु खपे त ही सॼो जेको बहरिया टाउन जो किस्सो आहे, मामिलो आहे, उहो जॾहिं सुप्रीम कोर्ट में हलियो पए त बहरिया टाउन जे तरफ़ां उनजो वकील हुयो एतज़ाज़ अहसन, मलीर डेवलपमेंट अथॉरिटी जे तरफ़ां उनजो डिफेंड कंदड़ हुयो फारूक एच नाइक, सेंट्रल बोर्ड ऑफ रेवेन्यू जे तरफ़ां डिफेंड कंदड़ रशीद रिज़वी हुयो मलीर डेवलपमेंट अथॉरिटी जे तरफ़ां, सेंट्रल बोर्ड ऑफ रेवेन्यू जे तरफ़ां हुयो फारूक एच नाइक, ऐं सिंध हुकूमत जे तरफ़ां निमाइंदगी करे रहियो हुयो बैरिस्टर ज़मीर घुमरो। ऐं जंहिंजे लाइ चवनि था त उन वक़्त में सुप्रीम कोर्ट चयो त हीअ सभु वकील हिकु पासे बीठा आहिनि, मुख़ालिफ़ किथे आहिनि। त याने जेकॾहिं पीपल्स पार्टी जी हुकूमत इन ते बज़िद आहे त क़ानूनी तौर ते बि बहरिया टाउन खे ई फ़ाइदो ॾियणो आहे, ऐं जेकॾहिं कोई सिंध जो माण्हू एहतजाज करे थो त उनखे लठियूं हणी भॼाए बि उहो बहरिया टाउन जे फ़ाइदे में कमु करिणो आहे। मरहूम फैज़ मोहम्मद गबोल जेकॾहिं एहतजाज करे बीह रहे पंहिंजे ॻोठ खे विकिणण खां बचाए पंहिंजे नंग ऐं दंग जी वारसी जी दावा करे पंहिंजी आख़िरी क़बर उहा सुरखरू करे वञे, उन ते ज़ोर ज़बरदस्ती करण जे लाइ उहा पीपल्स पार्टी खे ज़ोर लॻाइणो आहे। अॼु उनजे पुट ऐं प्लस में उते केतिरनि ई ॿियनि ॻोठनि ते माण्हुनि खे हर लिहाज़ खां जेको बि कोशिशि कई वञे थी त उहे घर ख़ाली कनि ऐं ॻोठ ख़ाली करण लाइ जेकॾहिं उहा पीपल्स पार्टी कोशियां रहे थी त पोइ पीपल्स पार्टी खे इहो जवाबु ॾियणो पवंदो त सिंध जे माण्हुनि वोट ॾेई करे हुकुमरानी में इक़्तिदार में सिंध असेंबली जे अंदरि उन्हनि खे इन जे लाइ मोकिलियो त उहे सिंध जे वसीलनि जी सिंध जी सभिनी हक़ हुकुमरानी जी मालिकी ऐं वारसी कंदा या सिंध जी सरज़मीन खे नीलाम कंदा।
वॾियूं वॾियूं जेके बेज़ाब्त जूं थियल आहिनि उहे त थियल ई सिंध हुकूमत जूं, जंहिं तरह सां मली डेवलपमेंट अथॉरिटी उहा ज़मीन ॾिनी आहे, जंहिं तरह सां उनजी एक्सचेंज थी आहे। ऐं वॾे खां वॾी ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान जे आइन जे अंदरि मूंखे त सम्झ में नथो अचे त स्टेट विदिन स्टेट कीअं थी कमु करे सघे। मूंखे ॿुधायो पाकिस्तान जे अंदरि को बि अहिड़ो एरिया आहे जंहिंजे अंदरि कोई माण्हू पंहिंजे इदारे जे ज़रिए उन्हनि खां ॾंड वसूल कंदो हुजे, उन्हनि खां ट्रैफिक जा ॾंड वसूल कंदो हुजे, उन्हनि खां ॿाहिरि घर जे पार्किंग जा ॾंड वसूल कंदो हुजे, ऐं उते उन जे अंदरि सॼो कानूनी तरह सां खणी चइजे त उनजी पंहिंजी हिकिड़ी स्टेट हलंदी हुजे। हीअ त बहरिया टाउन हिकिड़े अहिड़े क़िस्म जी स्टेट बणिजी वई आहे जंहिंजे अंदरि उन्हनि जो पंहिंजो सॼो राज हले थो। नाले में गॾा पुलिस जेका आहे उहा आहे, जंहिंमें बाक़ी जेके ॿिया मामला जंहिंजा ॻोठ ख़ाली कराइणा आहिनि, माण्हुनि खे ॿधणो आहे, उन जे लाइ त उहा पुलिस कमु करे थी, पर न त अंदरि ट्रैफिक पुलिस जेका आहे उहा पाकिस्तान जी या सिंध जी अमल पैरा आहे, न ई के ॿिया इदारा उते आहिनि। उहो सभु जो सभु कानून निज़ाम उते सिर्फ़ु बहरिया टाउन जो हले थो। त मुंहिंजे ख़्याल में रियासत खे ख़ुदि इहो सोचणु खपे त जेकॾहिं हिन मुल्क जे अंदरि इन तरह सां, ऐं ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे, कॉलोनाइज़ेशन एक्ट ऑफ पाकिस्तान में मूंखे नज़र नथो अचे त किथे बि कंहिं प्राइवेट डेवलपर खे हिकिड़े पूरे शहर अॾण जी का इजाज़त हुजे। नंढियूं डेवलपमेंट स्कीम्स ठाहे सघे क़ाइदो कानून आहे, पर ही त मुकमिल तरह ते हिकिड़ो टोटली अजीब क़िस्म जो कानून आहे। मूंखे लॻे थो सिंध जा माण्हू सुभाणे पंहिंजो न रुगो इहो एहतजाज रिकॉर्ड कराईंदा, पर एहतजाज सां गॾोगॾु आईंदह जी जेका हिकमत अमली हूंदी उन जे लाइ बि हू वाज़े कंदा। ऐं इन क़िस्म जी जेका बि तरक़ी असांजे नसुलनि जे पंहिंजे डेमोग्राफी जे तब्दीली ऐं उनजी ग़ुलामी जो सबबु बणिजे, उन जे लाइ सिंधी माण्हू यकीनन तौर ते पंहिंजो न रुगो आवाज़ उथारींदा, पर उन ते पंहिंजो मुस्तक़िल बुनियादनि ते उनजे ख़िलाफ़ कान का जदोजहद ऐं लाइ अमल जो तयन कंदा। जी इनाम साहब, शबीर शेर साहब, तव्हां छा कयो, सुभाणे छा पिया ॾिसो? तव्हांजे ख़्याल में सुभाणे एहतजाज थींदो, उनजो इम्पैक्ट कहिड़ो पवंदो ऐं उनजा नतीजा कहिड़ा हासिल थी सघंदा? ॾिसो न, हिकिड़ो त हिन में हिन वक़्तु जेका आहे कॉन्शियसनेस जेका आहे सोशल मीडिया जे ज़रिए, हींअर अॻे वारो ज़मानो न आहे जेको असां पंपलेट कढंदा हुआसीं, पंपलेटनि जे ज़रिए माण्हुनि खे गॾु करे जुलूस कढंदा हुआसीं, हुन में अलाए केतिरा माण्हू अची वेंदा। हींअर त सोशल मीडिया उनजे बुनियाद ते माण्हू हिकु कुंड खां अॼु ई माण्हू रवाना थी विया आहिनि। जेको सोशल मीडिया जे ज़रिए अचे थो, या दोस्त जेको असांखे फ़ोनूं करे चवनि था पिया त अॼु ई काफ़िला माना शुरू थी विया आहिनि हिते पहुचणु। हुकूमत बजाए इन जे जो उन्हनि सां सिंध कमेटी वारनि सां, एक्शन कमेटी वारी क़यादत सां ॻाल्हाए हा ऐं उन्हनि खे चविया त बाबा जेका तव्हांजी ग्रीवियंस आहे उहा ॻाल्हियुनि जे ज़रिए असां हल था कयूं पिया, फ़ैसिलो था कयूं पिया, तव्हां बि उहो टेबल ते अचो ॻाल्हियूं। बजाए उहो करण जे अॼु DIG पुलिस ईस्ट ज़ोन 5-7 SSPs खे जेको आहे सो डिप्यूट कयो आहे त अॼु खां ई जेके आहिनि से तव्हां पुलिस जा वॾा अटाला वठी ऐं उन्हनि खे ॿुधायो अथसि त केतिरी तव्हां वटि तइदाद में जेके आहिनि से फायर करण वारियूं, गैस फायर करण वारियूं गन्स केतिरियूं हुजनि तव्हां वटि, ऐं शेल तव्हां वटि केतिरा हुजनि। अने 5000 शेल जेके आहिनि से उन्हनि खे ॾिना अथनि, ऐं वाटर जेके आहिनि से जेके आहिनि टैंकर्स उहे जेके आहिनि से सुवनि जे तइदाद में उन्हनि खे ॾिना अथनि। ऐं सॼे कराची जी पुलिस जेका आहे सा उहा अलर्ट कई अथनि त 5 तारीख़ खां वठी अॼु खां ई सॼे पूरे इनखे सर्कल में आणियो। माना पुलिस ऐं हुकूमत सिंध ख़ासि तौर सां बजाए इन जे उन मसइले खे जमहूरी तरीक़े सां ॻाल्हियुनि जे ज़रिए हल करण जे, उनखे बाक़ाइदगी सां टकराव वारी सूरत हाल ऐं वॾी मुज़ाहिमत वारी सूरत हाल पैदा करे उनखे उन तरह सां जेको आहे सो बजाए घटाइण जे उनखे वधाइण जी कोशिशि पई करे जी। ऐं उन सां में बि थी सघे थो ऐं माण्हू मुख़्तलिफ़ हंधनि खां अचनि था पिया ऐं माण्हू जज़्बाती आहिनि, काफ़ी जानी नुक़सान बि थी सघे थो पियो। ऐं उन मुज़ाहिमत सां ज़ाहिर का इहा मुज़ाहिमत पोइ हिते त कान बीहंदी, इहा त अॻिते वधी सघे थी पई ऐं सॼी सिंध में पखिड़िजी सघे थी पई। त सिंध हुकूमत जेका आहे बजाए जमहूरी तरीक़ा इख़्तियार करण जे हिकिड़ो आमरियत वारा तरीक़ा जेके इख़्तियार पई करे, उहा ॾाढी सूरत हाल इंतिहाई पेचीदा जेका आहे सा उहा पैदा थी वई आहे। जेको मूं ऑर्डर ॾिठो आहे जी शबीर आयो आहे जी
जी तव्हांखे ख़दशा आहिनि त सूरत हाल पेचीदा थींदी। अमर सिंधु साहिब तव्हां खे पिया ॾिसो शबीर शर साहिब खे त ख़दशा आहिनि त जेकॾहिं जेको DIG ईस्ट ज़ोन जेको ऑर्डर ॾिनो आहे 5000 शेल ॾिना आहिनि नफ़री गॾु कई अथई इन मां त इहो लॻे पियो इन जो ख़दशो थिए पियो त सुभाणे के चक्रियूं थी सघंदियूं को टकराव थी सघे थो ऐं जेकर टकराव थिए थो त उन सूरत हाल जो इम्पैक्ट कहिड़ो निकिरी सघे थो? ॾिसो मां बि जेका साहब इनाम भट्टी साहब वांगुरु जेकॾहिं इनखे मामूल जी कार्रवाई मूजिबि अगरि ॾिसिजे जेकॾहिं उन मुताबिक़ इहो ऑर्डर कढियो वियो आहे त उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त उनखे जेका सा ज़ाहिर आहे उन पेशगी सूरत हाल जे लाइ तयारी करणु खपे। पर हक़ीक़तनि जेकॾहिं अगरि उन्हनि बैरिया टाउन ते थींदड़ धरणे खे रोकण जे लाइ माण्हुनि खे उते एहतजाज ऐं माण्हुनि जी मज़ामत खे रोकण जे लाइ अगरि का पुलिस जी डिप्लॉयमेंट थिए थी त यकीनन बल्कि हींअर ई तव्हांखे मां चई छॾियां त लिखी छॾणु खपे त उनजो नुक़सान रुगो पीपुल्स पार्टी न सिंध हुकूमत न पर उनजो नुक़सान घणे हद ताईं जेका असां उन्हनि धुरियुनि खे जेका असां बर्दाश्त करणो पवंदो जेके हिन वक़्तु हुकुमरानी में वेठा आहिनि या जेके सिंध जा हुकुमरान आहिनि। हक़ीक़त इहा आहे त जेको सुभाणे जेको धरणो थी रहियो आहे त सिंध जी तारीख़ में इहो धरणो जेका असां का नई ॻाल्हि कोन्हे। कालाबाग डैम खां वठी ॿिटे निज़ाम ताईं ॿिटे निज़ाम खां वेंदे जेको ॿेटनि जो मामिलो आहे सिंध बावजूदि इन जे त वोट ॾेई पीपुल्स पार्टी खे असेंबलियुनि ॾांहुं मोकिले थी बावजूदि इन जे त सिंध खे पीपुल्स पार्टी खे सिंध पंहिंजी सरकारी जेका असां उनखे सिंध हुकूमत लाइ उनखे पंहिंजो हुकुमरान तौरु चूंडे थी पर इहो कतई न विसारणु खपे त हू सिंध जी हुकूमत खे सिंध जे हुकुमराननि खे या पीपुल्स पार्टी खे को अहिड़े क़िस्म जो इख़्तियार ॾियण लाइ तयारु आहे त उहा सिंध जे वसीलनि जे बाबति सिंध जे जेका असां माली ज़मीनी तोड़े जेका असां उनजे ॿियनि वसीलनि ते उहो को इख़्तियार ॾिए थी त सुभाणे हू सिंध जे बारे में को अहिड़ो फ़ैसिलो करे जंहिंसां सिंध जे अंदरि रहंदड़ माण्हुनि खे सिंध जी आवाम खे कंहिं बि क़िस्म जो को ख़दशो जेको आहे सो रहे त इहा ॻाल्हि उनखे विसारे छॾणु खपे त उहा का सघ उहा का ताक़त या उहो को आइनी अख़्तियार जेको आहे सो सिंध हुकूमत वटि आहे जंहिंखे हू इस्तेमालु करे कॾहिं बि कुझु बि करे सघनि था। सिंध जे अवाम जी मज़ाहिमत तारीख़ में सदाईं रही आहे ऐं सुभाणे वारो धरणो जेको आहे सो उहो सिंध जी तारीख़ी मज़ाहिमत जेका उनजे हवाले सां थींदी रही आहे उनजो हिकिड़ो जेका असां हिकिड़ो जंहिंखे चइजे त हिकिड़ो रिकॉर्ड रहंदो। बाक़ी इहा ॻाल्हि चवण ते जेका असां उन सां को ही अमल रुकिजी वेंदो उन सां का ही शइ जेका असां ख़तमु थी वेंदी त हक़ीक़तनि जेका असां सिंध जी मज़ाहिमत खे इन ॾिस में ॾिसण जे बजाए इन ॾिस में बि ॾिसणु खपे त रुगो इहो कोन्हे त जेको कुझु थी चुको आहे उहो अंडू बि करे सघनि था या न पर जहिड़े तरीक़े सां बहरिया टाउन जी वालार आहे रुगो बहरिया टाउन बि मां नथी चवां मां इन करे चवां थी त छाकाणि त सिंध ते जेका वालार वारी अख आहे जेका कब्ज़ागिरी वारी अख आहे उहा सुपर हाईवे जे ॿिन्ही पासनि ते नज़र अचे थी त ही उन्हनि सभिनी जे लाइ हिकिड़ो जेको आहे सो मिसाली मज़ाहिमत हूंदी त सिंध जो अवाम कंहिं बि तौर ते पंहिंजी जेका असां ज़मीननि ते वधीक कब्ज़ागिरी जे लाइ वधीक जेका असां वालार जे लाइ तव्हांखे जेका असां कंहिं बि क़िस्म जी छूट ॾियण जे लाइ भले पोइ सिंध हुकूमत उन्हनि सां गॾु हुजे भाङे भाई वारो हुजे उन लाइ तयारु न आहे। सो इहा हिकिड़ो ख़बरदारी वारो नोटिस भी इनखे सम्झणु खपे हिन मज़ाहिमत खे हिकिड़े जेका असां धक में जेका असां उनखे रद्द करण या हिकिड़े धक में उनखे जे उन मां जेका असां का वॾा नतीजा जेका असां उनजे लाइ मां सम्झां थी त उहो तासुर ग़लति हूंदो। ॿिए नंबर ते मां इहा ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहींदसि त सिर्फ़ु हिकिड़ो धरणो या सिर्फ़ु हिकिड़ो जेको आहे सो मुज़ाहिरो या सिर्फ़ु हिकिड़ी जॻह ते जेका असां उहा नाकाफ़ी हूंदो। बिल्कुलु ईअं जी कालाबाग डैम जे लाइ मुसलसल लगातार सिंध जे ॻोठ ॻोठ में सिंध जे शहर में सिंध जे हर डिविजनल हेडक्वार्टर में जिते किथे जेका असां इन क़िस्म जी मज़ाहिमत थी आहे त सिंध जी हिन मज़ाहिमत खे सिर्फ़ु जेका असां हिकिड़ी हंध ताईं हिकिड़े ॾींहं ताईं हिकिड़े धरणे ताईं महदूद रखण जे बजाए इनखे पखेड़े हिनखे जेका असां सॼी सिंध ताईं खणी वञणु खपे न रुगो सॼी सिंध ताईं खणी वञणु खपे बल्कि
मां इहो चवंदसि इन जो तसलसुल बरक़रार रखणु खपे। ही सिर्फ़ हिकिड़े धरणे ताईं महदूद न आहे। जेकॾहिं इहा वालार अॻिते हले थी ऐं सिंध हुकूमत खे इन ॻाल्हि जो पाबंद करणो पवंदो त हू ॿुधाए त इहा वालार केसि ताईं सिंध जी जेका ज़मीन जेका सा ॾिनल आहे ऐं केसि ताईं जेका सा बाक़ी ज़मीन जेका सा कब्ज़े जे अंदरि आहे। त मां सम्झां थी त इन लाइ अमल ठाहिण लाइ अञा वधीक संजीदगी जी ज़रूरत आहे ऐं अञा वधीक मज़ाहिमती सघ गॾु करण जी ज़रूरत आहे। जी अमर साहिब, अञा वधीक सघ जी ज़रूरत आहे, अञा वधीक लाइ अमल जी ज़रूरत आहे। डॉक्टर अयूब शेख साहिब, इन सॼे मामले खे कंक्लूड तव्हां कीअं कंदव? ॿ एस्पेक्ट जेके अचनि पिया हींअर ताईं जेके पैनलिस्टनि जूं ॻाल्हियूं साम्हूं आयूं उन्हनि 2 शयूं अहम आहिनि। सभ खां पहिरियां त इहो धरणो थींदो ऐं उन धरणे जा जेको बि मामिलो आयो उन नतीजो घटि में घटि इहो निकिरंदो त ईंदड़ वक़्त में का अहिड़ी रिथा ठहे थी जंहिंमें सिंध जे माण्हुनि जो वसीतर मफ़ाद मुतासिर थिए, उन लाइ हिकिड़ो घटि में घटि हिकिड़ो मैसेज हूंदो। ॿियो ख़दशो इहो पियो ज़ाहिर कयो वञे, ख़ासि तौर ते शबीर शर साहिब खे ख़दशो आहे त सुभाणे हिननि जेके तयारियूं कयूं आहिनि पुलिस जे तरफ़ां में बि को क्लेश थिए, में बि को नुक़सानु थिए। तव्हां के पिया ॾिसो सुभाणे वारे धरणे खे साईं? वॾी महिरबानी। सभ खां अवल त अमर ऐं इनाम जी ॿिनी ॼणनि जी ॻाल्हि खे मिलाए ऐं शबीर साहिब जी जेका ॻाल्हि आहे मूं बाक़ी ॻाल्हियूं न ॿुधियूं आहिनि। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो आहे त पुलिस जे लाइ इंतज़ाम त करणु खपे। सुभाणे 10,000 माण्हू गॾु था थियनि, 20,000 माण्हू था गॾु थियनि, 30,000 माण्हू था, उन्हनि जी सिक्योरिटी केरु कंदो? कुझु बि अनटुवर्ड इंसिडेंट थिए, ख़राबु इंसिडेंट थिए, उनजे लाइ एम्बुलेंसूं सरकार न करे त उहो ॾोह थींदो। जे सिंध जो हेल्थ डिपार्टमेंट इन जे बारे में बराबरि कमु न करे त इहो बि ॾोह थींदो। मुंहिंजो त पंहिंजो ख़्यालु आहे, मूं सिंध एक्शन कमेटी जे कुझु दोस्तनि खे फ़ोन करे चयो त जीअं DIG ईस्ट जनाब साकिब इस्माइल साहिब नोटिफिकेशन कढी ऐं पुलिस जे बाक़ाइदा इंतज़ाम जो जेको पनो कढियो आहे, अहिड़े नमूने सिंध एक्शन कमेटी बि पनो कढे त फलाणे हंधनि ते पाणी मिलंदो, फलाणे हंधनि ते साई पटण जी ॻाल्हि हूंदी, फलाणे हंध ते झंडा मिलंदा, फलाणे हंध ते नारा हणण जी ॻाल्हि हूंदी, फलाणे हंध ते स्पीकर हूंदा, फलाणे हंध ते गीत हूंदा, फलाणे हंध ते मानी हूंदी। सिंध एक्शन कमेटी इन क़िस्म जो, सरकार वर्सिस अवाम त इन क़िस्म जो थींदो आहे न। हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जुनेद चवणु ॾियो, आउं तव्हांखे इंफॉर्मेशन थो ॾियां त जेकॾहिं असां ईअं चऊं त ख़ुदि ही जंहिं शख़्स जंहिं बिल्डर जे ख़िलाफ़ ही सभु कुझु थिए पियो, मथां उहो बिल्डर मथे इन ॻाल्हि ते आमादा थी वियो हुजे त सिंध गवर्नमेंट खे थोरो वधीक ख़्वार कजे ऐं मां तव्हां सां एॾे गॾु आहियां, हेॾे उन्हनि सां ख़्वारी वारो मामिलो भले ठाहियो। हिकिड़ी ॻाल्हि आउं तव्हांखे ॿी इम्पॉर्टेंट ॻाल्हि हीअ थो ॿुधायां, हाणे मां छा बि कयो पर सिंध जे मामले ते, सिंध जे ज़मीन जे मामले ते, वालार जे मामले ते रुगो बहरिया, रुगो रियाज़ मलिक या उनजो फर्ज़ंद अर्जुमंद अली मलिक साहिब जी ॻाल्हि कान्हे। हाणे जेके बि फर्ज़ंद हूंदा, जेके बि कब्ज़ागीर हूंदा, जेके बि माफ़ियाज़ हूंदा, उहे सभु जो सभु जेके आहिनि उहे हिकिड़े ट्रैप में अची वेंदा। ॾाढो नुक़सानु थींदो पाकिस्तान जे तारीख़ी माफ़ियाज़ जो। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त हींअर हिकिड़े सिंध जे वज़ीर 100 एकड़ ज़मीन ते दीवार ॼाराई आहे ऐं उन सां गॾु जेके कब्ज़ागीर गॾु खयां अथसि उन्हनि ते हिकु ते 105 माण्हुनि जो केस जा क़त्ल जा केस दाख़िल आहिनि ऐं डिस्ट्रिक्ट ईस्ट ऐं डिस्ट्रिक्ट मलीर जे पुलिस जे बोर्डनि ते लिखियलु आहे त इंतिहाई मतलूब, उहे इंतिहाई मतलूब जेके आहिनि असां उहे कब्ज़ागीरी जे लाइ इस्तेमालु पिया कयूं। साॻे नमूने हिकिड़े ॾींहुं तव्हांखे रियाज़ मलिक जे लाइ लिखियलु हूंदो रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में इंतिहाई मतलूब, पर कम तव्हां उन खां इहे ई पिया वठंदव पंहिंजे फ़ाइदे जा, पंहिंजे नक खां अॻियां तव्हां ॾिसो ई न। ऐं हिन जो हल ई थो चवां सिंध एक्शन कमेटी खे त हिकिड़ो अहिड़ो वाया मीडिया बि हुजणु खपे त जहिड़े ते बि वञणु खपे, एहतजाज बि खपे, प्रोटेस्ट कजे, रोड बि बंदि कजनि, पर ॻोठाणनि खे छा थो मिले ऐं मलीर खे छा थो मिले, गॾाब खे छा थो मिले, सिंध खे छा थो मिले, इहो सभु जो सभु असां माण्हुनि खे सोचणु खपे। इन सिलसिले में छा कजे, इन सिलसिले में कंहिंसां ॻाल्हियूं कजनि, इन सिलसिले में ॻाल्हियूं केरु कंदो, इन सिलसिले में वाया मीडिया छा आहे, छा इहे धरणा जेके आहिनि हिकिड़े महदूद पैमाने ते धरणा आहिनि या ही धरणा जेके आहिनि मुसलसिल हलंदा, छा ही धरणा कुझु मख़सूस मफ़ादनि जी निगहबानी था कनि
या ही धरणा जेके आहिनि सॼे मलीर जी निगहबानी था साईं कनि। ये जेके सवाल उथारियो पिया, माफ़ कजो इंटरप्ट थो कयां डॉक्टर अयूब साहब, तव्हां छो त इन डिबेट में काफ़ी सवाल बि उथारिया आहिनि, कुझु तजवीज़ूं बि ॾिनियूं आहिनि ऐं कुझु इशारा बि ॾिना आहिनि। हाणे सभ खां पहिरियां जेके सवाल ख़ुदि अवां उथारिया आहिनि सिंध एक्शन कमेटी लाइ, इन्हनि ते अवां छा चवंदव? मुंहिंजो ख़्यालु आहे सिंध एक्शन कमेटी खे रवाजी एक्शन कमेटी न वञणु खपे, उनखे इस्लामाबाद सां बि ॻाल्हाइणु खपे, रावलपिंडी सां बि ॻाल्हाइणु खपे, उनखे इमरान ख़ान सां बि ॻाल्हाइणु खपे, उनखे हिते चीफ मिनिस्टर हाउस सां बि ॻाल्हाइणु खपे। हीउ आम मामिलो कोन्हे, रवाजी मामिलो कोन्हे, ऐं रोड ते अचण ऐं प्रोटेस्ट करण ऐं फोटोग्राफी जो मामिलो कोन्हे। हीउ डॉक्टर कादिर मक्सी, जलाल महमूद शाह या अवामी तहरीक ऐं ॿियूं जेके तंज़ीमूं अचनि थियूं, या बलीर जा हेॾा सारा माण्हू जिन सां हेॾो वॾो नाप थियो आहे, उहे सभु जो सभु जेके ईंदा, उन सिलसिले में त हुकूमत खे, उन सिलसिले में सिंध एक्शन कमेटी खे पंहिंजो जाइज़ो वठी ऐं पंहिंजा नुक़्ता पेश करणु खपनि। विच में अवां जा ट्रियाकड़ हुजणु खपनि जेके तव्हांजे लाइ अहिड़ा कम कनि। अच्छा सर, ॿियो तव्हां जेको अहम जेके तजवीज़ूं ॾिनियूं पिए हींअर त तव्हां तजवीज़ ॾिनी, उन खां अलावा तव्हां चयो त तव्हांखे कुझु ख़दशा आहिनि, उहे ख़दशा कहिड़ा आहिनि? तव्हांखे सुभाणे थींदे छा पियो नज़र अचे? सुभाणे छा तव्हांखे नज़र अचे थो क्लेश थी सघे थो ऐं उन क्लेश लाइ इंतज़ाम करे थी न करे हा त मां ई चवां त नालाइका पुलिस ते लानत बेशुमार मां ई चवां, पर ही जेकॾहिं इंतज़ाम कनि था त पोइ असांखे वरी उहो उन नमूने फौरी तौर ते पाण खे जेकॾहिं नेगेटिव थी सोचणो आहे, पोइ त उनजी हद ई कान्हे। पर सुभाणे जेकॾहिं पुलिस नेगेटिव थी थिए, सुभाणे जेकॾहिं पुलिस बारिया टाउन जे सिक्योरिटी गार्डन वारो कमु थी करे, सुभाणे जेकॾहिं पुलिस सिंधी माण्हुनि जे ख़िलाफ़ थी वञे, सुभाणे जेकॾहिं पुलिस सिंध जे ख़िलाफ़ थी वञे, पोइ त कुझु बि न बचंदो मुंहिंजा सोना। अहम ॻाल्हियूं कयूं आहिनि डॉक्टर अयूब शेख साहब। इन ई मौज़ूअ खे वधायूं था सभिनी पैनलिस्टनि लाइ, पर टाइम मूं वटि तमामु घटि आहे। 3 खां 4 मिंटनि मां सभिनी पैनलिस्टनि खे गुज़ारिश कंदुसि त मूंखे मुख़्तसर खां मुख़्तसर इन मामले ते जवाबु ॾियनि। इज़हार सुमरो साहब, सभ खां पहिरियां मां तव्हां ॾे थो अचां। डॉक्टर अयूब साहब हिकिड़ी तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि त हीउ मामिलो रिवाजी एहतजाज खां हटी करे पावर कॉरिडोर्स में डिस्कस थियणु घुरिजे ऐं सिंध एक्शन कमेटी खे घुरिजे त पावर कॉरिडोर्स में वञी पंहिंजो मामिलो रखे। तव्हां हिन तजवीज़ सां सहमत आहियो साईं? साईं, ॻाल्हि इहा आहे त ज़मीन सिंध जी आहे, ॾिनी सिंध हुकूमत आहे, डिप्टी कमिश्नर मुराद शाह जे अंडर अचे थो, ऐं पोइ ॻाल्हाइजे वञी इस्लामाबाद ऐं पिंडीअ सां, त ॻाल्हि त सम्झ में कोन थी अचे। सो मूंखे नथो सम्झ में अचे त इहा प्रैक्टिकल तजवीज़ आहे जेका डॉक्टर साहब ॾिनी आहे। इनखे सोली ॿोली में डाइवर्जेंस चइबो आहे, जेके गुज़िरियल 3-4 ॾींहंनि खां सोशल मीडिया ते हलनि पिया। जीअं मूं सवेल पंहिंजी ॻाल्हि में बि वाज़े तौरु चयो त हिकिड़ो डाइवर्जन इहो बि आहे त सिंध हुकूमत खे उहे पैसा था खपनि जेके सुप्रीम कोर्ट में जमा थियल कराया आहिनि मलिक रियाज़। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त पुलिस जेकॾहिं मुज़ाहिरो कंदड़नि जी हिफ़ाज़त लाइ एॾो अज़ीम कमु करण लाइ पहुती आहे त उहे जे गैस जा गोला जेके खणी आई आहे, उहे छा मलिक रियाज़ खे हणंदी? जी इज़हार साहब। इनाम भट्टी साहब, तव्हां छा चवंदो साईं? इनाम भट्टी साहब जी मामलो इहो आहे त आऊं इहो थो सम्झां त ज़िम्मेवार सिंध हुकूमत आहे। सिंध एक्शन कमेटी गुज़िरियल भेरे जॾहिं ॿेटनि जे मामले ते बि एहतजाज कयो, तव्हां ॾिठो त उन खां पोइ सिंध हुकूमत बि पुठिते हटी, त ऐं वफ़ाक़ी हुकूमत बि उन ऑर्डिनेंस खे वरी जेको आहे सो री ऑर्डर कोन कयो, न ई पार्लियामेंट जे अंदरि खणी आई। त हींअर बि बहरिया टाउन जे मामले ते सिंध एक्शन कमेटी जी जेका डिमांड आहे उहा इहा आहे त हक़ीक़ी तौर ते उन जी जेका लैंड ॾिनी वई आहे, गैर क़ानूनी जेका बि आहे, गैर क़ानूनी तौर ते ज़मीन ॾींदड़नि जे ख़िलाफ़ एक्शन खयो वञे। ॿियनि जेके माण्हू जेके पंहिंजी ज़मीन नथा ॾियणु चाहिनि, उन्हनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। जिन माण्हुनि सां ज़्यादतियूं थियूं अलॉटमेंट करे फाइल ॾेई उन्हनि जी का बि किथे ज़मीन कोन थी मिले, उन्हनि खे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं इहा लैंड मार्किंग थियणु खपे। त सर, न सिंध एक्शन कमेटी खे सिंध हुकूमत ऐं ॿियनि लाॻापियल धुरनि सां ॻाल्हाइणु घुरिजे या न घुरिजे? ॻाल्हाइण जे लाइ सिंध हुकूमत खे ॻाल्हाइणो पवंदो न। एक्शन कमेटी त पंहिंजो एहतजाज कंदी। एहतजाज जे दौरान जेकॾहिं सिंध हुकूमत सम्झे थी त हू इन्हनि ॻाल्हियुनि खे दुरुस्त सम्झे थी या कंहिं बि तरह सां जेकॾहिं ग़लति सम्झे थी ऐं ॻाल्हियुनि जा दरवाज़ा खोले थी, उहो उन्हनि जो कमु आहे। हाकिम ऐं अवाम में फ़र्क़ु इहो हूंदो आहे त अवाम मुतालबो कंदो आहे, हाकिम जो कमु हूंदो आहे त उनखे एड्रेस कीअं थो करे। हाकिमनि जे दर ते जेकॾहिं अवाम जेको जी इनाम साहब, बसि तव्हांजी ॻाल्हि अहम ॻाल्हि अची वई। तव्हांजो ख़्यालु आहे त हुकूमत खे इहा पहल करणु घुरिजे, छो त एहतजाज जे मूड में सिंध एक्शन कमेटी आहे, मोड माना तरीक़े में, त हुकूमत खे वधी अची पाण हुननि जी ॻाल्हि ॿुधणु घुरिजे। अमर सिंधु साहिब, अवां छा चवंदो? अमर साहिबा, तव्हां ॿुधी रहिया मूंखे? हिकु भेरो ॿीहर अमर साहिब सां अमर साहिबा, तव्हां मूंखे ॿुधी रहिया?
कयो अमर। अमर साहिबा तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? हा हिकु भेरो ॿीहर अमर साहिबा ॾे हलूं था जीअं हुन सां कम्युनिकेशन जी जी मां सिर्फ़ु एतिरो चवणु चाहींदसि, ॾिसो मां सिर्फ़ु एतिरो चवणु चाहींदसि त कंहिं बि जेका असां टकराव जे नतीजे में टकराव या जिते जेका असां कॉन्फ्लिक्ट अचे उन नतीजे में ॻाल्हियूं हाणोके दौर में चाहे आलमी सतह जूं हुजनि मक़ामी सतह जूं हुजनि ॻाल्हियूं टेबल ते ई हल थींदियूं आहिनि। इहा ॻाल्हि अलबत्ता माना मां जेका असां एंडोर्स कंदसि इनाम भट्टी साहिब जी हिकिड़ा एहतजाज कंदड़ आहिनि। उन खां पोइ जेका असां हिकिड़ी जवाबदार धुर आहे जेका उन्हनि जे नज़र में जवाबदार धुर जेकॾहिं सिंध हुकूमत आहे त सिंध हुकूमत खे जल्द बदेर इन्हनि सां ॻाल्हाइणु खपे, कमेटी जे कहिड़नि मेंबरनि सां ॻाल्हाइणु खपे, कीअं ॻाल्हाइणु खपे उहा कमेटी जे छॾियल हुजे। पर हक़ीक़तनि इन ॻाल्हियुनि खे अवामी मज़ाहिमत खे जॾहिं बि तय कंदी उहो तय कंदी ऐं उनखे ज़रूरु जेका असां ॻाल्हाइणु खपे। केरु पहल करे थो उहा ॻाल्हि ॿी आहे, पर हक़ीक़तनि जेका असां जेकॾहिं ॻाल्हाइण में मां सम्झां थी त को बि हर्ज कोन्हे। जी अमर साहिबा। शबीर साहब तव्हां छा चवंदव? शबीर साहब तव्हांजी राय कहिड़ी? शबीर साहब सां हिकु भेरो शबीर साहब तव्हांखे मुंहिंजो आवाज़ु अचे पियो साईं? भेरो ॿीहर शबीर साहब सां ॻाल्हाइण जी कोशिशि कयूं था। डॉक्टर अयूब शेख साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? डॉक्टर साहब जी 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 सभिनी पैलेसनि जी तव्हां पंहिंजी तजवीज़ ते राय ॿुधी, हाणे फाइनल कंक्लूड 30 सेकेंडनि तव्हां ॿुधायो छा करणु घुरिजे। इनाम भट्टी साहब ऐं अमर साहिबा चवनि था त सिंध हुकूमत खे ॻाल्हि शुरू करण लाइ पहल करणु घुरिजे, तव्हां छा चवंदो सर? ॾिसो मां वरी बि थो चवां त सिंध एक्शन कमेटी में इन क़िस्म जो मोड हुजे, अंदरि उन में इन क़िस्म जी ॻाल्हि हुजणु खपे त हुनखे लॉबी सिस्टम बि करणु अचे, हुनखे ॻाल्हियूं बि करणु अचनि, हुनखे मजबूर बि करणु अचे। इहो ख़ुदि कंहिं बि जिदोजहद जा नेक्स्ट वारा पासा आहिनि। हलो अॼु असां वेठासीं, लख माण्हू गॾु थिया, नारा बि लॻा, जिदोजहद बि थी, एहतजाज बि थियो, लानत मलामत बि थी ऐं ॻाल्हि उजागर बि थी सॼी दुनिया जी, टीवियुनि बि खयो। उन खां पोइ व्हाट इज़ नेक्स्ट उहो बि असांखे ई तय करणो आहे त सिंध एक्शन कमेटी इन जे बारे में पाण ई अहम कमु करे सघे। जी वॾी महिरबानी डॉक्टर अयूब शेख साहिब साहब, सुमरो साहिब, इनाम भट्टी साहिब, अमर सिंधु साहिबा, शबीर शेर साहिब, तव्हां पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह कयो। नाज़रीन प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।